क़बूल कंदा आलम ॻड़ही यासीन मां। ज़िला शकारपुरजे तरफां अॼु मरकज़ी हुक्म मूजिब गस्टा जी सालगिरह गवर्नमेंट Abkd ھاير سيڪنڊري اسڪول ڳڙھي ياسين में नहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई ऐं गस्टा मयसर जा नारा हया विया। हिन प्रोग्राम में गस्टा जे मरकज़ी नायब सदर मोहम्मद बचल अबड़ो, जिला सदर मुनीर अहमद भुट्टो, एजाज करीम मलाणू, जमील अहमद दल, आमिर हुसैन बाबलाणी, हफीज़ुल्लाह महर, अब्दुल वहीद कटबर, शबीर अहमद लाड़क, मोहम्मद इलियास हाजाणू, मज़हर अली महर, आफ्ताब महर ऐं ॿियनि केतिरनि ई उस्तादनि शिरकत कई। हिन प्रोग्राम खे ख़िताब कंदे मोहम्मद बचल अबड़ो ऐं ज़िले अॻुवाणनि चयो त असांजी तंज़ीम जो मक़सदु पहिरियों तालीम पोइ तंज़ीम आहे ऐं करप्शन जे ख़िलाफ़ कमु करे रहिया आहियूं। असांजे क़यादतुनि पूरी सिंध जे हज़ारें उस्तादनि खे जाइज़ मराहतूं बग़ैर रिश्वत जे वठी ॾिनियूं आहिनि ऐं वठी ॾींदा रहंदासीं।